काबिल एहतराम डॉक्टर आफ्ताब अहमद सुमरू साहब, काबिल एहतराम सिंध फनकार वेलफेयर ऑर्गेनाइजेशन मरकज़ी चेयरमैन सैयद मुनव्वर अली शाह साहब, काबिल एहतराम सैयद निसार अहमद शाह साहब, अदा मंजूर आकाश, भा मोहम्मद हसन जावरी, अदा इनाम उन्नड़ साहब, पन्नो आकिल सां वाबस्ता असांजो महबूब दोस्त असांजे मरकज़ जो अगवान अदा अरशाद सुमरो साहब, सखर मां पन्नो आकिल मां मीरपुर माथेले जा घोटकी जा दोस्त सभिनी खे रफ़ीक अहमद ज़ौर जे तरफ़ां अस्सलाम वालेकुम या अली मदद। सब खां पहिरियां मां तव्हां सभिनी दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां जो असां नाचीज़ जो मान मथे कयो आहे, तव्हां असांखे इज़त बख़्शी आहे, हेॾो मान मर्तबो, हेॾो इस्तक़बाल, वॾियूं महिरबानी। दोस्तो, तंज़ीमूं असांजी सिंध में फनकारनि जी, आर्टिस्टनि जी जेको बि फन सां वाबस्ता आहे उन्हनि जूं तंज़ीमूं काफ़ी ठही चुकियूं आहिनि। काफ़ी दोस्त आया, काफ़ी दोस्त विया। असां पहिरियों चक्कर हिते तव्हां वटि पहुता आहियूं। असांजी तंज़ीम आहे सिंध फनकार वेलफेयर ऑर्गेनाइजेशन। कुछ तंज़ीमूं आहिनि जेके ट्रस्ट जे नाले सां वाबस्ता आहिनि, मशहूर आहिनि। मां तव्हांखे वज़ाहत कंदो वञां त ऑर्गेनाइजेशन ऐं ट्रस्ट इन जी माना छा आहे, इन जो मक़सदु छा आहे। ही ऑर्गेनाइजेशन उहा तंज़ीम आहे जेका तव्हांजी हिमायत में हिते पहुती आहे। तव्हां साल ॿ साल ही तंज़ीम पंहिंजो कमु कंदी, तव्हांखे ही तंज़ीम पंहिंजी कारकर्दगी ॾेखारींदी। जेकॾहिं ही तंज़ीम 2 सालनि में अव्हां सां का वाबस्ता रही, अव्हां जी का हिमायत कई, अव्हां जे ॾुख सुख में गॾु रही, अव्हां जे लाइ को आवाज़ बुलंद कयो, जेकॾहिं इन जी कारकर्दगी तव्हांखे वणे थी त 2 सालनि खां पोइ इन ऑर्गेनाइजेशन जो मक़सदु हूंदो आहे उनजी इलेक्शन थींदी। जेकॾहिं ही उहिदेदार, ही मरकज़ी अॻवान, ही तव्हांजा जेके हींअर सिलेक्ट उहिदेदार थिया आहिनि, इहे जेकॾहिं तव्हांखे कारकर्दगी में सुठो लॻनि था त ठीकु आहे, न त तव्हां पंहिंजी दिलि जा मालिक आहियो, पंहिंजा ॿिया उहिदेदार अॻिते खणी अची सघो था। ट्रस्ट जी माना हूंदी आहे सिर्फ़ु हिकिड़ो वारिस। ट्रस्ट माना ट्रस्ट जे तंज़ीम सां ट्रस्ट नालो कंसर्ट हुजे, उन जी माना हूंदी आहे सिर्फ़ु उहो उनजो हिकिड़ो वारिस आहे। उनखां को बि पुछण वारो न आहे हू छा थो करे, छा नथो करे, कंहिंजे लाइ वठे थो कुझु, कंहिंजे लाइ कुझु नथो वठे, कंहिंजी माली मदद करे थो, सकाफ़त खां छा थो वठे, आर्टिस्टनि खे पहुचाए थो, नथो पहुचाए, उनखां केर बि पुछण वारो कोन्हे को। पर ऑर्गेनाइजेशन तंज़ीम वारे चेयरमैन खां, जनरल सेक्रेटरी खां, तव्हां पुछण वारा आहियो, हर शइ उनखां पुछण वारा आहियो त हीअं छो थियो, हीअं छो थियो। पर ट्रस्ट जी माना आहे हू सिर्फ़ु पाण वारिस आहे, उनखां केर बि नथो पुछी सघे, हुनजी मर्ज़ी आहे। मूंखे ख़बर नथी पए त असांजा भला भला दोस्त आहिनि, उन्हनि खे इहा ॻाल्हि ज़हन में रखणु खपे। जीअं मां मिसाल ॾींदो हलां, हिकिड़ो वाज़े कंदो हलां त जीअं अब्दुल सत्तारी थी, उहा ट्रस्ट आहे, हू ग़रीबनि जी ख़िदमत त करे थो, पर उनखां पोइ जॾहिं उहो पाण वियो त हिन महिल वरी उनजी पंहिंजी वारिस, उनजी वाइफ, माना उनजो ख़ानदान वारिस थींदो ईंदो। उनमें इलेक्शन जी का बि ज़रूरत कान्हे का, पर हिन ऑर्गेनाइजेशन में इलेक्शन जी ज़रूरत आहे। जेकॾहिं तव्हांखे 2 सालनि में कारकर्दगी सुठी लॻे त तव्हां असांजे हक़ में ॻाल्हाए सघो था, जेकॾहिं न त तव्हां मालिक आहियो, तव्हां कंहिंखे बि अॻिते इलेक्शन में खणी अची सघो था। असां तव्हांजे ॾुख में, जीअं असांजो भाउ अदा मुनीर
तव्हांखे चई वियो त असां उस्ताद बुखारी जे सिटर वांगुरु ईअं नथा चऊं त आसमान तां तारा लाहे तव्हांजे अॻियां अची रखंदासीं या हाम असां न हणंदासीं, बाक़ी असां इहो चऊं था त तव्हांजे तकलीफ़ुनि में, तव्हांजे ॾुख में, तव्हांजे सुख में तव्हां सां गॾु हूंदासीं, कोशिशि कंदासीं त को असांजो आर्टिस्ट ईअं बेयारो मददगार न हुजे। आख़िर में बस सिटरूं तुंहिंजो नाम बाजब होजाई मंगा रिय थंबे रिय थूणीअ छपर तूं छा कुजाड़ो कां तोखे मालूम सबकी। सभिनी दोस्तनि खे ख़ासि करे साईं सरदार सुमरो साहब खे ऐं असांजा मोज़िज़ जेके बि उहिदेदार ज़िले जा मरकज़ी सभिनी खे अस्सलाम वालेकुम। या अली मदद ऐं स्पीच आख़िर में कंदुमि। ही सिर्फ़ु बस ज़िला आहे। असांजो दोस्त असलम लाखो साहब, वाइस प्रेसिडेंट जिले घोटकी यासीन बोजदार साहब, डिप्टी जनरल सेक्रेटरी घोटकी लियाकत अली राजड़ी साहब, फिनांस सेक्रेटरी जिला घोटकी फरजंद अली मलिक उर्फ खजू जेको रिकॉर्डिंग ते मसरूफ़ आहे, खोड़ी के घुमरी ड्रामे की रिकॉर्डिंग ते उन जो ऑर्डर मां उमेद अली कदर साहब जन के गुजारिश कंदुसि त साईं जन खां वठूं। इंफॉर्मेशन सेक्रेटरी ज़िलो घोटकी वकार अहमद सुमरो साहब, प्रेस सेक्रेटरी जिला घोटकी सिजाद अमन कलवर साहब, ज्वाइंट सेक्रेटरी जिला घोटकी सद्दाम हुसैन मेमन साहब, जनरल सेक्रेटरी जिला घोटकी अली हसन चडर साहब, जिले के सदर जिलो सखर हफीजुल्लाह चाचड़ साहब ऐं जिले घोटकी के सदर उमेद अली कलवर साहब के गुजारिश कंदुसि त मेंबरशिप फार्म असांजे चेयरमैन सैयद मनवर शाह बादशाह खां वठंदा ऐं मेंबरशिप फार्म मेंबरनि जा भरींदा। मां गुजारिश कंदुसि असांजे चेयरमैन